सिंधी समुदाय के छोटे छोटे बच्चों को सिंधी बोली, सिंधी संस्कृति से अवगत कराने के लिए इंटरनेशनल सिंधी राइम्स कंपटीशन का आयोजन किया जा रहा है। ऐसे में हम आपको बता दें कि sindhisangat.com से जुड़ी हुई श्रीमती आशा चांद जी द्वारा इस कंपटीशन का आयोजन किया जा रहा है। ऐसे में इस पर तमाम जानकारी हमें दे रही है श्रीमती आशा चांद जी। चलिए सुनते हैं। सिंधी संगत पारां थी रही है टी इंटरनेशनल चटाभेटी, सिंधी बैतन जी चटाभेटी तमाम ॿारनि लाइ। प्यारा ॿारो, जल्दी तैयारी कयो, तैयार थियो, कयो हिन में पंहिंजो पार्टिसिपेशन, वठो हिसो ऐं खटो 20 इनाम। 20 टैबलेट्स आहिनि जेके तव्हीं खटी सघो था। करिणो छा आहे? ॾाढो सिंपल आहे। 3 सालनि जे ॿारनि जी उमिरि खां वठी 8 सालनि जी उमिरि ताईं को बि ॿारु हिसो वठी सघे थो। 4 बैत ॾिनल आहिनि, जूनियर कैटेगरी ऐं सीनियर कैटेगरी। को बि हिकु बैत तव्हांखे चूंडणो आहे ऐं पोइ यादि करिणो आहे ऐं माइटनि खे उन्हनि ॿारनि जो बैत चवंदे वीडियो शूट करे असांखे मोकिलिणो आहे @sindhisangat@gmail.com। केतिरो न सिंपल आहे। ईअं ई सीनियर कैटेगरी बि आहे। सो तव्हीं पंहिंजे उमिरि जे हिसाब सां ॿिन्ही कैटेगरीज़ मां का बि हिकु कैटेगरी सिलेक्ट करे को बि हिकु बैत चूंडे असांखे यकदमि तैयारी करे मोकिलियो। यादि रहे, जेकॾहिं तव्हां असांजी अॻियुनि चटाभेटीअ में हिननि बैतनि मां को बि बैत चयो आहे त उहो साॻियो तव्हीं वरी न चवंदा। उहो रिपीट करणु कोन्हे अलाउड। ठीकु आहे। इन खां सवाइ तव्हांखे पंहिंजो बैत मोकिलींदे वक़्तु इहा ॻाल्हि ध्यान में रखणी आहे त उचार बिल्कुलु परफेक्ट हुजनि, प्रेज़ेंटेशन सुठी हुजे। इन खां सवाइ तव्हांखे असीं ॾींदासीं यूट्यूब ते तव्हांजे वीडियो जो एक्सपोजर, यानी हर हिकु ॿार जो वीडियो जेको असां वटि कॉम्पिटिशन लाइ ईंदो उनखे असीं पंहिंजे चैनल सिंधी संगत किड्स जेको यूट्यूब ते आहे, जंहिं ते अटकल 2000 वीडियोज़ आहिनि ॿारनि जा, उते तव्हांजे ॿार जो वीडियो विझंदासीं। तव्हां सभिनी ॿारनि खे पार्टिसिपेशन सर्टिफिकेट बि मिलंदो। अरे, इहो ॿुधाइण त रहिजी वियो त हीअ कॉम्पिटिशन थी रही आहे 15 जुलाई खां वठी 15 सेप्टेम्बर ताईं। यादि रहे, हीअ चटाभेटी सभिनी इंडियन रेज़िडेंट्स लाइ आहे। न फ़क़ति इंडियन रेज़िडेंट्स पर इंटरनेशनल में जेके माण्हू इंडियन ऑरिजिन जा आहिनि उन्हनि जे ॿारनि लाइ हीअ चटाभेटी रखी वई आहे। असीं ॼाणूं था त हर हिकु नंढो ॿारु हिन चटाभेटीअ में हिसो वठी सघे थो, पर मुश्किल रुॻो इन ॻाल्हि जी आहे जो असीं सॼे हिंदुस्तान जे ॿारनि ताईं बि पहुची नथा सघूं। सो असांजी तव्हांखे इहा दरख़्वास्त आहे त महिरबानी करे तव्हां जंहिं बि ॿार खे ॾिसो उनखे ॿुधायो हिन चटाभेटीअ बाबति। ही जेके बैत आहिनि तव्हीं डाउनलोड करे सघो था असांजी वेबसाइट तां www.sindhisangat.com, या त वरी असांजी ऐप आहे लर्न सिंधी, एंड्रॉयड ते या आईफोन ते। तव्हीं कंहिं बि फ़ोन ते डाउनलोड करे इहे बैत ॿुधी सघो था, पंहिंजे ॿारनि खे ॾेखारे सघो था। असां सभिनी खे गॾिजी कोशिशि करणी आहे त असांजा ॿार सुठे नमूने में सिंधी उचार चई सघनि। ॿ ॻ ॾ जा उचार फ़क़ति हिन नमूने ई हू सिखी सघनि था। तंहिंजे करे प्यारा माइट, यादि रखो त ॿारनि खे सिंधीअ में ॻाल्हाइण जो कमु फ़क़ति तव्हांखे करणु घुरिजे। असांजी ॿोली सदाईं रहंदी क़ाइमु, असांजी सुञाणप सदाईं हूंदी क़ाइमु। करियो अॼु जी शुरूआति।